अहम खबर ॾियूं त केपी असेंबली स्पीकर बाबर स्वाति चीफ इलेक्शन कमिश्नर के ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि मख़सूस सीटूं अलाट कयूं वञनि। पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील ते सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। ख़त में वधीक चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मख़सूस सीटुनि जे मामले ते गैर ज़रूरी देरि कई पई वञे। सुप्रीम कोर्ट आइन जी रोशनी में मख़सूस सीटुनि जो फ़ैसिलो जारी कयो। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर कनि पिया। केपी असेंबली स्पीकर बाबर स्वाति चीफ इलेक्शन कमिश्नर के ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि मख़सूस सीटूं अलाट कई वञनि। पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील ते सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया ख़त में वधीक चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मख़सूस सीटुनि जे मामले ते गैर ज़रूरी देरि कई पई वञे। सुप्रीम कोर्ट आइन जी रोशनी में मख़सूस सीटुनि जो फ़ैसिलो जारी कयो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। केपी असेंबली स्पीकर बाबर स्वाति चीफ इलेक्शन कमिश्नर के ख़त लिखी छॾियो आहे।